القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان. صدق الله العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. बावाज़े बुलंद दिल जी मोहब्बत सां सलाह शरीफ ऐं दुरूद शरीफ पढ़ो। लगे तो सफ़ा तव्हां थकी पिया हो। जेके कुरान शरीफ जी मोहब्बत में वेठा हो वॾे आवाज़ सां सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी वअला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक वसल्लिम वसल्लि कज़ालिक अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, अल्लाह ताला पंहिंजो फज़ल फरमायो जो इन ख़त्मुल क़ुरान जे मौक़े ते अल्लाह साईं तव्हां असांखे क़ुरान शरीफ़ जे ॿुधण ऐं ॿुधाइण जे लाइ मस्जिद शरीफ़ में जमो कयो। दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फ़रमाए ऐं जिन असांजी भेनरनि असांजी अमड़ियुनि मेहनत करे पाण में चंदो करे क़ुरान शरीफ़ जो अहिड़ो अज़ीम शान जलसो मुनक़िद कयो आहे। दुआ कयो त अल्लाह ताला असांजी इन अमड़ियुनि ऐं भेनरनि जी सिहत में, इज़्ज़त में, अमलनि सालनि में, बचन ॿारनि में बरकतूं नसीब फरमाए। ऐं दुआ कयो त अल्लाह ताला असां मर्दनि खे भी दीन जो जज़्बो नसीब फरमाए। अलाए छो हिन ॻोठ जा तव्हां मर्द सुस्त आहियो जो तव्हां हूं औरतूं मस्तूरात अॻु कयूं थियूं वञनि। मां खे ॾाढी निहायत ख़ुशी थी आहे जो तव्हांजे ॻोठ में माशाअल्लाह मस्तूरात औरतुनि में दीन जो जज़्बो आहे, क़ुरान जी मोहब्बत आहे। इहा ई शइ कमु अचण वारी आहे। इहो दीन ई कमु अचण वारो आहे। क़ब्र क़यामत में इहो क़ुरान शरीफ़ कमु अचण वारो आहे। क़ब्र क़यामत में ये रोज़ा अमल साले कम अचण वारी शयूं।
बाक़ी दुनिया त हिते पई थुका खाईंदी। बिल्डिंगियूं, जायदादियूं, ज़मीना, पैसा, बकरियूं, मेहूं, माल, ढोर ढगू ये हिते पिया हूंदा। क़ब्र क़यामत में कम ईंदी त अल्लाह जी रज़ा ऐं रहमत कम ईंदी। जीअं अमड़नि भेनरनि खे क़ुरान शरीफ़ जो दीन जो जज़्बो आहे, तंहिंमां तव्हां भाइरनि खे बि अर्ज़ु करणु आहियो त महिरबानी करे तव्हां बि पाण में दीन जो जज़्बो पैदा कयो। तव्हां बि पाण में क़ुरान शरीफ़ जी मोहबत पैदा कयो ऐं महिरबानी करे पाण खे क़ुरान मजीद जो फर्मा बरदार बणायो। पाण खे प्यारे नबी मोहम्मद करीम जो ताबेदार बणायो। थोड़ी ज़िंदगी आहे दुनिया वारी, हयाती थोड़ी आहे दुनिया वारी। अलाए अॼु मरूं अलाए सुभाणे मरूं, का ख़बर नाहे, को पतो नाहे। खिलंदे खिलंदे माण्हू मरी था वञनि, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे माण्हू मरी था वञनि, कचहरी कंदे कंदे माण्हू मरी हलिया था वञनि, पतो ई नथो पवे। रोज़ मर्द मरनि था, रोज़ मायूं मरनि थियूं। जनाज़नि खे खणखणा लगी पई आहे, क़ब्रिस्तान रोज़ भरजनि था। पर अफ़सोस असां में क़ब्र जो फ़िक्र न आहे। अफ़सोस असां में मौत जो फ़िक्र न आहे। कंहिंखे इहो दिमाग़ में ई न आहे त मां बि को मरंदुसि, या सोच ई न आहे त माते बि मौत ईंदो। तव्हां खां पुछा थो कयां, जेकॾहिं दिमाग़ में मौत जो फ़िक्र पैदा थिए त मां मरी वेंदुसि, सची ॿुधायो इहो निमाज़ छॾींदो? ॻाल्हायो ई नथा। जंहिंखे इहो फ़िक्र पैदा थिए त मूंखे मौत मारींदो, छा इहो क़ुरान मजीद खे छॾे ॾींदो? असुली न। जंहिंखे इहो फ़िक्र हुजे त मूंखे मौत मारींदो, छा उहो मर्द मस्जिद में न ईंदो? छा उहो नेकोकार न थींदो? महिरबानी करे पंहिंजे दिमाग़ में मौत जो ख़्याल पंहिंजे ज़हन में विहारियो त असांखे मरणो आहे, दुनिया जो जहान छॾिणो आहे। इहो फ़िक्र पंहिंजे दिमाग़ में चस्पान कयो त पोइ तव्हां नेकोकार थींदो, पोइ तव्हां निमाज़ी थींदो, पोइ तव्हां क़ुरान जा आशिक़ थींदो, पोइ तव्हां में दीनदारी पैदा थींदी, पोइ तव्हां में दीन जो जज़्बो पैदा थींदो। नबी साईं फरमायो, ॾींहं में घटि 20 दफ़ा मौत खे यादि कयो। मुंहिंजे आका साईं, मुंहिंजे रबर साईं फरमायो, इन जा दुनिया में तव्हांखे 2 फ़ाइदा थींदा। हिकु इहो फ़ाइदो थींदो, जो तव्हांजे दिमाग़ में मौत हूंदो त पोइ तव्हां नेकियूं ई नेकियूं कंदा रहंदव। चवंदो हीअ बि नेकी कयां, मथां मौत मारे, हीअ बि नेकी कयां, मथां मौत मारे, हीअ बि नेकी कयां, मथां मौत मारे। पाण खे नबी साईं फरमायो, तव्हां नेकियुनि जे तरफ़ वक़्फ़ करे छॾींदव। ऐं ॿियो फ़ाइदो दुनिया में मौत यादि करण जो इहो आहे, जो नबी साईं फरमायो, तव्हां पाण खे गुनाहनि खां बचाईंदो। चवंदो हीअ गुनाह कयां, मथां मौत मारे, मथां आख़िरत विञाइजे, हीअ कमु कयां, गुनाह कयां त मथां रब नाराज़ थिए, मथां मौत मारे, मथां इहो गुनाह रहिजी वञे। अज़ीज़ो, नबी साईं फरमायो, बस दुनिया में फ़ाइदा इहे तव्हांखे थींदा, जो मौत खे यादि कंदव, नेकियूं ई नेकियूं कंदा रहंदव, गुनाहनि खां पाण खे बचाईंदा रहंदव। ऐं ॿियो फ़ाइदो साईं फरमायो, आख़िरत में क़यामत जे ॾियारे तव्हांखे नसीब थींदो, जो इन मौत खे यादि करण जे करे अल्लाह ताला महशर जे मैदान में तव्हांखे शहीदनि जी कतार नसीब फरमाए, बिना हिसाब किताब जे जन्नत जो वारिस ऐं मालिक बणाईंदो।
अजीज़ो मौत के याद कंदा रहंदा कयो। पहिरें नंबर ते मौत जा दुनिया में भी फ़ायदा आहिनि ऐं ॿिए नंबर ते आख़िरत में इहो फ़ाइदो आहे बिना हिसाब किताब जे मौत खे यादि करण वारो मर्द या माई जन्नत जे सोन जे बंगलनि जा वारस ऐं मालिक थींदा। अलाए छा आहे असांखे जो असां में मौत जो फ़िक्र पैदा थिए नथो। कंहिंजी सोच में ई न आहे त असां दुनिया जो जहान बि छॾींदासीं, क़ब्रस्तान क़ब्र जे हवाले बि थींदासीं, कंहिंमें फ़िक्र ई न आहे। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए कुल्लु मन अलैहा फ़ान वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां, अञा दिल जी मोहब्बत सां। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा भाइरो, ओ मुंहिंजूं अमड़ियूं, ओ मुंहिंजूं भेनरियूं, महिरबानी फरमाए पाण में मौत जो फ़िक्र पैदा कयो। महिरबानी करे पाण में दीनदारीअ जो फ़िक्र पैदा कयो। ओ मुंहिंजूं अमड़ियूं, ओ मुंहिंजूं भेनरियूं, पाण में पर्दा पैदा कयो, पाण में हया पैदा कयो, पाण में नमाज जो नूर पैदा कयो, पाण में रमज़ान जे रोज़नि जी मोहब्बत पैदा कयो, पाण में रमज़ान जो एहतराम पैदा कयो। रुगी जलसन कराइण ते, रुगी वाइदन कराइण ते ज़ोर न ॾियो। वाइद करायो भलो कम आहे, क़ुरान मजीद जो बयान करायो भलो कम आहे, पर महिरबानी करे छड़ी वाइद न करायो। वाइदनि ते अमल जी भी मेहनत कयो। ऐं मां तव्हां मर्दनि खे भी गुज़ारिश करण आयो आहियां, महिरबानी करे तव्हां भी पाण में दीन जो जज़्बो पैदा फरमायो। महिरबानी करे पाण में तव्हां मर्द नेकिन जो जज़्बो पैदा कयो। महिरबानी करे तव्हां मर्द भी पाण में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा कयो। मस्जिदूं आबाद कयो, रोज़न रखण जो इत्माम कयो, क़ुरान जी तिलावत कयो, क़ुरान जूं लोलियूं ॾियो, हर वक़्तु अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारियो, हर वक़्तु प्यारे नबी मोहम्मद करीम जी सलात ऐं दुरूद में गुज़ारियो। तात मौत ईंदो वञे, बिश्त जी ख़ुशख़बरी अल्लाह नसीब फरमाईंदो वञे। अल्लाह तख़ाफ़ू वला ताज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून नहनु औलियाकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फिहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फिहा मा तदव्वन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम। अञा वरी आवाज़ सां, मरणो आहे पर नेक थी मरूं। चओ मरणो आहे, कन भॼी वेंदो, केरु भॼंदो? को मर्द का माई मौत खां भॼी वेंदा, लिखी सघंदा? तॾहिं त अल्लाह
ते वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। आस्ते जाके सुभान अल्लाह। लगे तो ताजी बेनती सफा लो थी हुई है। जेके कुरान मजीद जा सच्चा ऐं प्रकाश के वेठाओ वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। मरणो आहे, हर हाल में मरंदा, पर रब राज़ी करे मरो, रब पर चाहे मरो। अल्लाह जी ज़ात जो कसम मौत जा माण्हू पुॼंदा वेंदा। ततनज़्ज़लु अलैहिम मलाइका। हज़रत इस्राईल दैंदो साह करण जे लाइ पर जमे गफ़ीर वॾी जमात मलाइकनि जी नूरी फ़रिश्तनि जी वठी ईंदो ऐं रूह परवाज़ कंदो नेकोकारनि जो, मर्दनि ऐं मायुनि जो। हज़रत इस्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं होॾों ॿिया मलाइक ॿिया फ़रिश्ता उनखे मुबारकूं ॾींदा। उन मर्द खे उन माईअ खे जेके दीनदार बणिया, जेके निमाज़ी बणिया, जेके रोज़ाहिद बणिया, जेके कुरान जा आशिक़ बणिया, जेके प्यारे नबी मोहम्मद करीम जा सच्चा उम्मती बणिया। मलाइक उन्हनि खे मुबारकूं ॾींदा, चवंदा अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वबशिरू बिल जन्नह। ताके मुबारक हुजे जो तव्हां दुनिया वारी ज़िंदगी अल्लाह ऐं रसूल जे फर्मा बरदारी में गुज़ारी। अॼु अल्लाह तां राज़ी आहे, अॼु रसूलुल्लाह तां राज़ी आहे। हली अचो त तव्हांखे प्रोटोकॉल में तव्हांजे रूह खे खणी वञी रब जी ज़ियारत कराए हमेशा जे लाइ। तव्हांजे रूह खे वञी जन्नत में विहारियूं, तव्हांजे कब्रनि खे बि बिश्त जो बाग़ ऐं आराम जी जॻह बणायो। ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। अञा वॾे आवाज़ सां जॾहिं नेकोकार मरंदा आहिनि, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, हज़रत इस्राईल उन्हनि जो साह कढंदो आहे, पर ॿिया मलाइक उन्हनि खे मुबारकूं ॾींदा आहिनि त अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू। ग़म न कयो, फ़िक्र न कयो, रब तां राज़ी आहे। क़ब्र बि तव्हांजे लाइ बिश्त जो बाग़, आख़िरत में बि तव्हांजे लाइ सोन जो बंगलो तयारु थियो पियो। साईं चांडे साहब लाइ मशहूरु आहे, अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह, वॾा बुज़ुर्ग आहे, हेॾे निहारियो। जॾहिं वीचारा फोतबा थियनि, मरनि पिया त ॻाल्हायूं, चवंदा बा मां त हिकिड़े सां हलण लाइ तयारु हुउमि, हेॾी जमात छो आई आहे? त पुटनि सां चयो बाबा मां ऐं तव्हां ॿियो त को आहे न, तव्हां कंहिंसां था ॻाल्हायो? चइबो आहे रहमत जा मलाइक आया आहिनि, हज़रत इस्राईल बि आयो आहे, ॿिया बि फ़रिश्ता आया आहिनि मूंखे वठण जे लाइ, मां उन्हनि सां थो ॻाल्हायां। हज़रत इस्राईल पाण त आयो आहे, पर जमे गफ़ीर वॾी जमात मलाइकनि जी वठी आयो आहे। मां तॾहिं थो चवां त मां त हिकिड़े सां हलण लाइ तयारु हुउमि, हेॾा छो आया हो? त उहो खिली चवंदा त साईं असां तोखे प्रोटोकॉल में वठी वञी रब जी ज़ियारत कराईंदासीं। अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू। क़ब्र क़यामत जो साईं फ़िक्र ई न कर, तुंहिंजे लाइ अल्लाह क़ब्र बि बिश्त जो बाग़ बणाई आहे, त आख़िरत में बि अल्लाह तुंहिंजे लाइ सोन जो बंगलो बिश्त में तयारु करे छॾियो आहे। अज़ीज़ो मरणो आहे, पर अहिड़ा थी मरूं जो मरण जे टाइम ते मलाइक बिश्त जी ख़ुशख़बरी ॾियनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, इहा ॻाल्हि ज़हन में विहारियो।
मोमिन जे लाए मुसलमान जे लाए सच्चे प्यारे नबी मोहम्मद करीम जे गुलाम जे लाए दीनदार जे लाए नमाजी जे लाए नेकोकार जे लाए मर्द माई जे लाए मौत हिकिड़ो तोहफो तोहफतुल मुमिनीनिल मौत नबी ने फरमायो मौत हिकिड़ी पुल्ला अल मौत जसरुन यूसुल हबीब इलल हबीब सैयन फरमायो या मौत दे हिकिड़ी पुल्ला मौत दे हिकिड़ो बहानो आहे अल्लाह सैयो मौत जो बहानो आणे पुल क्रॉस कराए असुर में वञनि प्यारनि बाननि रोज़ेदारनि निमाज़नि मस्जिद खे आबाद करण वारनि नेकोकारनि खे पंहिंजी ज़ियारत कराइण चाहींदो आहे पोइ इहो मौत वारो बहानो आणे पुलसरात या मौत वारी क्रॉस कराए अल्लाह ताला पंहिंजी ज़ियारत ऐं पंहिंजो दीदार कराए हमेशा जे लाइ नेकोकारनि खे आराम ऐं फरत वारी ज़िंदगी नसीब फरमाईंदो आहे फमन कान यरजू लिक़ा रब फलियअमल अमलन सालिहन वला युश्रिक बिइबादति रब्बी अहदा अञा वरी आवाज़ सां अञा ईमानी जज्बे सां चओ तो मोमिन जे लाइ मौत तोहफो आहे चओ मोमिन मौत खां रुजंदो न आहे हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं मरे पियो दुनिया जो जान छॾे पियो त खिले भी पियो रोए भी पियो घरवारीअ फरमाए थो बिलाल छो थो रोए वरी रोई रोई वरी खिले थो ॻाल्हि आख़िर छा आहे चयो हिन जे करे थो जो तकलीफ़ थी थे बीमारी तबियत में एतिरो थी ज़ादे जो अखिड़ियूं नार था अचनि रोई थो पवां घरवारी चयसि भला मूंखे तूं रोअण त ॿुधायो जो तोखे तकलीफ़ थी थे तूं रोए थो अखिड़ियूं पाणी वहे थो भला अहिड़ी तकलीफ़ में खिले छो थो मुस्कुराए चई खिला हिन जे करे थो जो दुनिया जे झंझट मां ॼाण मुंहिंजी जान छुटी ॼाण मां दुनिया जो जान छॾियमि ॼाण वञी पंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जी कचहरीअ में पुॼंदुमि ॼाण वञी पंहिंजे मालिक ऐं ख़ालिक ऐं पंहिंजे राज़िक़ अल्लाह साईं जो दीदार कंदुमि ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो आख़िर हज़रत बिलाल खिलंदो खिलंदो कलमा भरींदो दुनिया जो जान छॾियो थो वञे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह खिले तो मुस्कुराए तो घरवारी के चवे तो ॼाण दुनिया जे झंझट मां जान छुटी वञी पंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जो दीदार बि कंदुमि वञी पंहिंजे मालिक रब रहमान खे बि ॾिसंदुसि मुंहिंजे लाइ इहा वॾी ख़ुशी आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो हज़रत बिलाल चपनि ते मुस्कुराहट रखंदे खिलंदे खिलंदे कलमो भरींदे भरींदे वञी पंहिंजे मालिक ऐं ख़ालिक सां मिलियो अज़ीज़ो नेकोकार मरंदा आहिनि त खिलंदा आहिनि निमाज़ी मरंदा आहिनि त खिलंदा आहिनि क़ुरान जा आशिक़ मरंदा आहिनि त खिलंदा आहिनि गुनाहगार मरंदा आहिनि त तड़पी तड़पी मरंदा आहिनि रोई रोई मरंदा आहिनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो मां तव्हां सभिनी खे मुदबाना गुज़ारिश करणा अल्लाह जो वास्तो तो पाण खे संभालियो मुंहिंजो अमड़ियो मुंहिंजो भेनरियो मुंहिंजा भाइरो
मेहरबानी करे पान के नेकोकार बनायो, पान के नमाजी बनायो, पान के रोजायत बनायो। भलारो महीनो रमजान शरीफ वारो हली चली रहे। मेहरबानी करे हाने रमजान शरीफ जा बटड़े रोजा बचाइन, ये बाकायदगी सां रखो। जिन न रखिया रमजान जा रोजा, मां उन्हनि खे गुज़ारिश तो क्या, तो हाने भी वक्त तो हाने भी घड़ी तो हाने जेके रहा खुया रोजा आहिनि ये रखो। रब खां माफ़ी घुरो ऐं बे रमजान जे अचण खां पहिरीं पहिरीं वरी ये रोजा अदा कजो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, वक्त तो अल्लाह पर जान जो, वक्त तो नमाज़ पढ़ण जो, वक्त तो कुरान जी तिलावत जो, वक्त तो पंहिंजे आखिरत के सिंगारण जो, वक्त तो पंहिंजी कब्र के सिंगारण जो, वक्त तो पाण खे मौत जी लाइ तैयार करण जो। हाणे जो हाणे भलारी रात रमजान शरीफ वारी प्यारी रात 24 वारी रात। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, अल्लाह जी माफ़ी वारो दरवाज़ो खुलियो पियो आहे। अल्लाह जी रहमत वारो दरवाज़ो हिन रातनि में खुलियो पियो हूंदो आहे। हूअं ई रब रहमान 11 महीना माफ़ीअ जा दरवाज़ा खोलियो वेठो आहे, रहम जा दरवाज़ा खोलियो वेठो आहे, बाज जा दरवाज़ा खोलियो वेठो आहे। पर हिन महीने में त नबी सईयन फरमायो एडी अल्लाह जी रहमत बरसदी आहे जो 11 महीना अल्लाह जी रहमत बानाए बानियों गोलींदा आहिनि। पर रमजान वारे महीने में अल्लाह जी रहमत पार पंहिंजनि गुनाहगारनि बाननि बाननि खे गोलींदी वतंदी आहे। अल्लाह फरमाईंदो आहे पाण दुनिया वारे आसमान ते लही करे ऐं अल्लाह ऐलान कंदो आहे। नबी से फरमायो रमजान जी हर रात अल्लाह ताला मगरिब खां वठी वेंदे फजर ताईं दुनिया वारे आसमान ते नुज़ुल फरमाईंदो आहे ऐं अल्लाह ऐलान कंदो आहे को गुनाहगार हिन रात में मूंखां गुनाहनि जी माफ़ी वठे त मां सॼी ज़िंदगी जूं मदायूं माफ़ कयांसि। आहे को रेवलादो हिन रातनि रमज़ान वारनि में मुझे इबादत करे, मुझा सजदा करे, मुझा रुकू करे, मुझे कुरान जी तिलावत करे, मूंखां दुआ घुरे त मां अल्लाह जी औलाद सां झोल भरे छॾियांसि। आहे को कर्ज़ में अर्दल हिन रातनि में मूंखां दुआ घुरे त मां कर्ज़ मां जान छॾायांसि। आहे को बीमारीअ में अर्दल हिन भलारे रातनि में मूंखां दुआ घुरे त मां बीमारीअ मां जान छॾायांसि, सेहत नसीब फरमायांसि। आहे को मुसीबतनि में मुंहिंजो आहे को परेशाननि में फादल हिन भलारे रातनि में मूंखां मर्द आहे माई दुआ घुरनि त मां अल्लाह मसइला आसान कयान। अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दअाहु व यक्शिफु स्सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ इलाहुम मअल्लाहि क़लीलन मा तज़क्करून। अञा वॾे आवाज़ सां अज़ीज़ो, हे माफ़ीअ जो महीनो आहे, हे रहम जो महीनो आहे, करम जो महीनो आहे, जन्नत कमाइण जो महीनो आहे। जिन मर्दनि, जिन माइनि, जिन अमड़नि भेनरनि सुस्ती कई आहे रोज़नि रखण में, जिन भाइरनि सुस्ती कई आहे, मां मोदवाना गुज़ारिश थो कयां वरी बि वक़्तु अथव, रहिया खुया रोज़ा रखो, वरी ॿिए रमज़ान जे अचण खां पहिरीं पहिरीं वरी रोज़नि जी क़ज़ा कजो, अदायगी कजो। अल्लाह तव्हांखे साॻियो ई सवाबु नसीब फरमाईंदो। महिरबानी करे संभालियो पाण। नबी जी फरमायो हे रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे। साहिबनि फरमायो साईं कीअं? साईं फरमायो रमज़ान जे महीने में अल्लाह ताला जिन्हनि शैताननि खे ज़ंजीरनि में जकड़ाए समुंड जे किनारनि ते फिटो कराईंदो आहे।
ऐं अल्लाह ताला उनके फरमाइंदो आहे त 11 महीना ताम जन बांदड़न के मुखों परे कयो उन्हनि वेचारनि को गुनाह करायो उन्हनि को ज़िनाऊं करायो उन्हनि को बेहयायूं बुशरायूं करायो बेदीन ऐं बेनमाज़ी उन्हनि खे बणायो उन्हनि खे जहन्नम वारे रस्ते ते हलायो हाणे तव्हां रमज़ान जे महीने में जकड़ियल हुजो ज़ंजीरनि में त मां अल्लाह इन्हनि पंहिंजनि गुनाहगारनि बांदड़नि ऐं बांदड़नि खे पंहिंजे रहमत वारो भाकुर नसीब फरमाया उन्हनि खे माफ़ी नसीब फरमाया गुनाहनि जी उन्हनि खे जहन्नम जी बाहि खां बचाए जन्नत जो वारिस ऐं मालिक बणाया वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा आस्ते दा कयो अञा भी हो रहा दा कयो जेड़ा लाउड मुडा तेरा ता मुडा सब एक जेड़ा गड्या हो ईमानी जज्बे सा जो सुभान अल्लाह बद खादो अथव इफ्तारी कई तो घट खादो अथव न पानी अजु गर्मी भी इलाही पानी घणो पीतो तो मानी घट खाधी तो हाणे बुख लगी तो तने आवाज नथो निकरे ईमानी जज्बे सा जो सुभान अल्लाह ये रमजान जो रातियों अल्लाह जे इबादत जो रातियों ये रमजान जो रातियों अल्लाह जे सजदन जो रातियों ये रमजान जो रातियों अल्लाह जे रुकन जो रातियों ये रमजान जो रातियों कुरान जे तिलावत जो रातियों अल्लाह अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अश्शम्सु वल कमर बिहुस्बान वन्नजमु वश्शजरु यस्जुदान वस्समाअ रफ़अहा ववज़अल मीज़ान अल्लाह तत्गौ फिल मीज़ान वअक़ीमुल वज़न बिल क़िस्त वला तुख़सिरुल मीज़ान। अञा आस्ते क्यों अञा हो रहा क्यों बाबा कुरान जा आशिक़ वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह। मुझे अज़ीज़ो मुझे दोस्तो मां तव्हांखे अर्ज़ु करण आयो आहियां मिंथ करण आयो आहियां मेड़ करण आयो आहियां गुज़ारिश करण आयो आहियां असां दुनिया में आया ही आख़िरत कमाइण जे लाइ असां दुनिया में आया ही जन्नत कमाइण जे लाइ असुल ज़िंदगी तव्हांजी जन्नत वारी आहे आख़िरत वारी आहे हिते तो मेहमान बणजी आया हूँ मुसाफिर बणजी आया हूँ हिते तो इबादतूं करण आया हूँ सजदा करण आया हूँ रुकू करण आया हूँ नमाज़ां पढ़ण आया हूँ कुरान जी तिलावत करण आया हूँ सवाब ऐं नेकियूं कमाइण जे लाइ आया हूँ जीअं माण्हू दुबई वेंदा आहिनि पैसनि कमाइण जे लाइ जीअं माण्हू सऊदी वेंदा आहिनि पैसनि कमाइण जे लाइ ईअं अल्लाह साईं असां तव्हांखे दुनिया में मोकिलियो आहे नेकिन कमाइण जे लाइ ईअं अल्लाह साईं तव्हां सां मर्दनि ऐं माइनि खे मोकिलियो आहे दुनिया में सवाब कमाइण जे लाइ। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो असुल ज़िंदगी असांजी आख़िरत वारी आहे जन्नत वारी आहे
ला ऐश इल्ला ऐशल आखिरत। नबी से फरमायो दुनिया जा ऐश कहिड़े कम जा। साईं फरमायो जेके ऐशन आखिरत जा आहिनि जन्नत जा आहिनि। वाह जो जन्नत में मज़ो आ, वाह जो जन्नत में आराम आ, वाह जो जन्नत में फरज आ, वाह जो जन्नत में सुकून आ। मुझे आका से मुझे रब से फरमायो ता दुनिया वाली जिंदगी मां मोहम्मद करीम जे चए गुजारियो। ता दुनिया वाली जिंदगी मुझे अल्लाह जे चए गुजारियो, उनकी फरमा बरदारी में गुजारियो। साईं फरमायो ता दुनिया वाली जिंदगी कुरान जे चए गुजारियो। साईं फरमायो अल्लाह फरमाए तो आखिरत वाली जिंदगी जन्नत वाली जिंदगी मां अल्लाह से तांजे लाए एड़ी तैयार फरमाई आ। मुझा प्यारा नबी इनके समझाइन चवेन तमा तश्तही अनफुसुकुम वलकुम फिहा मा तदऊन नुज़ुलम मिन गफूरिर रहीम। मां अल्लाह से जन्नत में हिनन जे दिलन के हिनन मर्दन मान जन्नत वारन के सभिन जे दिलन के रिमोट कंट्रोल जन्नत में बनाए छॾींदो मान। जेका शे तलबींदा वेंदा, जेका शे घुरंदा वेंदा, जंहिं शइ जी ख्वाहिश कंदा वेंदा यकदम उहा शइ मां अल्लाह हिननि जे साम्हूं अची बीहारींदो मान, हाज़िर कराईंदो मान। लहुम फ़ीहा फ़ाकिहतुन व लहुम मा यदऊन। रुॻी जन्नती ख़्याल कंदा जेकर फल ऐं फ्रूट खाइजनि यकदम अंगूर अची वेंदा, यकदम सूफ़नि जा दीश सोना भरिजी वेंदा, यकदम हाँ हाँ और मुझारी केला पुजी वेंदा, यकदम पपीता पुजी वेंदा और मुझारी यकदम हिंदाणा पुजी वेंदा, यकदम सरदा पुजी वेंदा, यकदम डाणू पुजी वेंदा। फ़ीहिमा मिन कुल्लि फ़ाकिहतिन ज़ौजान फ़बिअय्यि फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾे आवाज़ खपेव जन्नत। पोइ जन्नत जी तैयारी कई अथव। नबी साईं फरमायो लबनतुम मिन ज़हबिन व लबनतुम मिन फिज़्ज़ा। जन्नत में जे बंगलनि में साईं फरमायो हिकु सिर सोन जी आहे, ॿी सिर चांदीअ जी आहे। नबी साईं फरमायो वाह जो जन्नत, वाह जो जन्नत सिंगारियल आहे। वाह सबावल याकूत। नबी साईं फरमायो जन्नत याकूत मरजान जे मोतन सां सिंगारियल आहे। साईं फरमायो मलात अल मिस्क। जन्नत में हाँ जन्नत जे मलातन में बंगलन में जेको अस्तर ऐं पलेस्तर लॻल आहे उहो मुश्क अंबर जो आहे। और मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो वाह जो जन्नत में आराम आहे, वाह जो जन्नत में फरज आहे, वाह जो जन्नत में मज़ो आहे। नबी साईं फरमायो जन्नती जन्नत में घिरंदा वेंदा मायूं ऐं मर्द। साईं फरमायो अल्लाह ताला सभिनी खे 18 ऐं 17 सालनि वारी ज़िंदगी नौजवानी वारी नसीब फरमाईंदो। साईं फरमायो आब हयात जन्नत जे मेन गेट ते पानी वही रहियो आहे। जीअं जो मर्द अची हुन मूं डुक भरींदा पानी पींदा वेंदा यकदम उन्हनि जी पौड़ ख़त्म थी वेंदी, यकदम उन्हनि में सूंह अची वेंदी। सभिनी जन्नतनि मर्दनि खे अल्लाह हज़रत यूसुफ वारो हुस्न नसीब फरमाईंदो। सभिनी जन्नतनि खे अल्लाह मर्दनि खे हज़रत आदम जेॾो क़द 60 हथ नसीब फरमाईंदो। सभिनी खे अल्लाह साईं हाँ जन्नती मर्दनि खे
ओ मुझा अजीजो मुझा भाइरो 17 सालन वारी जवानी नसीब फरमाइंदो सबने के अल्लाह जे जुबान बोली जे काया हुआ अरबी नसीब फरमाइंदो लिसान आलुल जन्ना अरबिया ओ मुझा अजीजो ओ सिंधी गालान वारो ओ बरोच की गालान वारो ओ पश्तो गालान वारो ओ सराकी गालान वारो अल्लाह जन्नत में ताके अरबी बोली नसीब फरमाइंदो वाह जो अल्लाह के अरबी बोली से प्यारा अल्लाह से पांचो कुरान मजीद भी अरबी बोली में नाज़िल फरमाया पांचे प्यारे नबी मोहम्मद करीम के भी अरबी बोली नसीब फरमाया तेजे करे अल्लाह जन्नत के भी अरबी बोली नसीब फरमाइंदो ओ मुझा अजीजो मुझा भाइरो नबी से फरमायो जडे जन्नती जन्नत में पुजंदो वेंदो वाह जो जन्नत जे हवान में मज़ो मिलंदुस वाह जो जन्नत में टुर व्यान जो टेका मिलंदुस मुत्तकीन अला फुरुशिम बताइन आमिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान फबअय्यि फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान अञा वॾे आवाज़ सां ये रोज़ो रखी वेठा आहिनि सुभान अल्लाह ईमानी जज्बे सां जो सुभान अल्लाह अबा छड़ी मर्दन के जन्नत न मिलती माइन के भी मिलती मायूं भी जन्नत जो वारिसाणियूं थींदियूं हिकिड़े मौलवी को भी माई पुछा करे तो मौलवी साहब तव्हां मर्दन के तो हूरा मिलदियूं असांखे केरु मिलंदो तो मौलवी चवंदो तव्हांखे इहे साॻा ई तुम्हारा मिलंदा उहो ई फाथासीं मौलवी चयो फाथो कीअं अल्लाह तव्हांखे अहिड़ा रिपेयर करे सुहिणा करे ॾींदो जो तव्हां पाण इन्हनि खे ॾिसी हैरान थींदो हा फाल्ट ख़तमु थींदा सूंहं निकिरी ईंदी हज़रत यूसुफ जहिड़ो हुस्न का मज़ाक आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो आदम जहिड़ो कद 17 सालनि जी उमिरि मुशन जी सावक अञा हाणे जीअं ईंदी आहे जीअं दाढ़ीअ जी सावक नौजवान खे हाणे ईंदी आहे अहिड़ी ज़िंदगी अल्लाह साईं जवानी वारी नसीब फरमाईंदो ऐं वरी माइनि खे बि अल्लाह साईं वॾी सूंहं ॾींदो वॾो सिंगार ॾींदो वॾो हुस्न ऐं जमाल ॾींदो नबी साईं जे ज़माने में साईं वाइद फरमायो हूरन जो हुस्न साईं बयान फरमायो साईं फरमायो वाह जो हूरा सोहणियूं आहिनि वाह जो हूरन में हुस्न आहे वाह जो जमाल आहे साईं कुरान जी आयत सूरह रहमान पढ़ण फरमाई कन्नहुन्नल याक़ूत वल मरजान फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान अञा वरी आवाज़ सां साईं सही तो चवे त तव्हां हेॾो वारा सभु चुप कई वेठा आहियो कसम खणी आया हो छा सुभान अल्लाह करणी न आहे लगे तो अॼु तव्हांजी चेल चिॿी थी आहे अलाए रोज़े में वठिजी विया हो अलाए तरावीहनि में वठिजी वियो हा पोइ इहे जन्नत में बि पहुते हूंदा सुस्त न थियो वॾे आवाज़ सां चओ सुभाणे ख़ुशीअ जूं ॻाल्हियूं आहिनि जन्नत जूं ॻाल्हियूं आहिनि
परेशान न थियो अल्लाह साईं जन्नत असांजे लाइ ठाही आहे मां अर्ज़ पे कयमि नबी साईं जन्नत जे हूरनि जो हुस्न बयान कयो साईं फरमायो हिक हिक जन्नत के अल्लाह साईं 70 जन्नत में नसीब फरमाईंदो और मुझे प्यारे नबी मुझे सोने नबी फरमायो त एडी तोन जी सुआ एडो तोन जो सिंगारा एडो तोन जो सुने जमाला फरमाए कन्नहुम्मल याकूत वल मरजान फबिअई आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा भी नथी निकिरे सुभान अञा भी हो रहा था क्यों जेके कुरान जा आशिक वेठा वॾे आवाज़ सां जटड़ी वाए तो बुधण जो मुंह ढाकण दुआ घुरूं दुआ अटकल न क्यों पाण में अबा थकी पिया हो तो दुआ घुरूं 2-3 मिंट वेंदो वञा सॼी रात काथे वेंदो मांखे तव्हांजी ख़बर आहे नबी साईं हूरनि जो हुस्न बयान कयो साईं फरमायो वॾियूं सोहणियूं हूंदियूं हूरां साईं फरमायो हिकिड़ी हूर दुनिया जे आसमान हूंदी बाहे त दुनिया वारा माण्हू उन हूर जो हुस्न ॾिसी बेहोश थी किरी पवनि साईं हूरनि जो हुस्न बयान कंदे फरमायो त हिकिड़ी हूर दुनिया वारे आसमान को ॾोॾो ज़ाहिर करे त सिज जी रोशनी गुम थी वञे मुझे प्यारे नबी मुझे सोने नबी फरमायो त हूरनि खे अल्लाह एॾी सूंहं एॾो सुन एॾो जमाल नसीब फरमायो जो मोमिन मुसलमाननि जो बिश्तिन जो हूरनि जे मुंहं में हूरनि जे गिटनि में मुंहुं ईअं ज़ाहिर थींदो जियां आईने में मुंहुं ज़ाहिर थींदो आहे जॾहिं नबी साईं इहा तारीफ़ इहा वाखाण हूरनि जी कई त कुरारियूं वेचारियूं भॼियूं आहियूं नबी साईं खे फरमायो सोना साईं तव्हां हेॾो हूरनि जो हुस्न ॿुधायो आहे जॾहिं हिननि खे अहिड़ियूं सुहिणियूं हूरां मिलियूं पोइ त हे असांखे लेखींदा ई न पोइ त असां सां ॻाल्हाईंदा ई न पोइ त असां सां कचहरियूं न कंदा पोइ असां काॾे वेंदासीं नबी साईं फरमायो तव्हां मायूं पाण में 5 कम पैदा कयो अल्लाह ताला तव्हां औरतुनि खे एॾो हुस्न नसीब फरमाईंदो जो हूरां बि तव्हांजे हुस्न खे ॾिसी शर्मिसार थींदियूं साईं फरमायो नंबर पहिरें ते पाण में तौहीद पैदा कयो नंबर 2 ते पाण में नमाज़ पैदा कयो नंबर 3 ते पाण में कुरान जी तिलावत पैदा कयो नंबर 4 ते पाण में पर्दो हया पैदा कयो नंबर 5 ते नबी साईं फरमायो तव्हां मुड़ुसनि जो अदब एहतराम पाण में पैदा कयो साईं फरमायो जिन औरतुनि पाण में ये 5 कम पैदा किया अल्लाह क़यामत जे ॾियारे एॾो सुन एॾी जमाल एॾी सूंहं हाँ नसीब फरमाईंदो उन औरतुनि खे जेके पाण में ये 5 कम पैदा थियूं कनि जो क़यामत जे ॾियारे इन्हनि खे अल्लाह एॾो सुन नसीब फरमाईंदो जो हूरां बि उन्हनि जो सुन ॾिसी शर्मिसार थींदियूं तंहिंजे करे मां सभिनी अमड़नि ऐं भेनरुनि खे गुज़ारिश करणु अमड़ियूं ॿियो नथा कयो त घटि में घटि इहे कम पाण में पैदा कयो नमाज़ जी पाबंदी कुरान शरीफ जी तिलावत रोज़नि जो एहतमाम पाण में पर्दो हया पाण में मुड़ुसनि जो अदब एहतराम पैदा कयो अल्लाह जी ज़ात जो कसम दुनिया में भी तव्हांजा बेड़ा पार ऐं आख़िरत में भी अल्लाह ताला
ताकि हूरन खुदी को सुन नसीब फरमाए हमेशा जे लाए सोन जे बंगलन जो वारिस मालिक बनाईंदो ज़वाता अफ़नान फ़बिअई आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा वॾे आवाज़ सां हेॾे नहीं आ रहियो बस हाणे मां तव्हांजी जल्दी पचर छॾियां थो साईं यको वेठा आहिनि वीचारा बि सुकी आहिनि अल्लाह ईमानी जज़्बे सां जो सुभान अल्लाह हिकिड़ो वरी मूंखे चए पियो चए साईं मांखे घरवारी निमाज़ पढ़णी नथी ॾे मां जो छो चए साईं चवे थी त तूं हूरनि जे शौक़ में थो निमाज़ पढ़े ॿीहर मुसले ते ॾिठो मां त जॻह टुकर करे छॾींदी मां हिन खे बि वॾा भव आहिनि चए साईं चवे थी पोइ बि जहन्नम में पाण ॿई अकेला त हूंदासीं हिकिड़े वरी मौलवी साहब ॾे मां इहे चिठी मोकिली चई साईं मौलवी साहब तूं चवे थो 70 हूरा हिननि खे मिलंदियूं पोइ जे 70 हिननि खे मिलंदियूं त हे त असांजे वेझो ई न अची सघंदा 70 उन्हनि ते असांजे मुर्तनि ते कब्ज़ो चाढ़ींदियूं न हिकु न ॿ न टे न 4 पूरियूं 70 जो हिननि खे मिलनि ऐं हिननि खे वकोड़े वञनि पोइ हे त हिननि खां निकिरी न सघंदा पोइ असां काॾे वेंदासीं क़ुरान मजीद हिन मसइले खे बि छंडे छॾियो लम यतमिथुन इंसुन क़ब्लहुम वला जान फबिअई आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान मां हिन खे भव आहिनि वॾा हिकिड़ी वरी मूंखे चए भई चई साईं 70 जो हिननि खे चवे थो मिलंदियूं पोइ त वॾो झेड़ो थींदो हिते वीचारी दुनिया वारी हिकिड़ी या 2 या 3 या 4 ऐं होॾों 70 पोइ त सफ़ा असां त परेशान थींदासीं नबी साईं फरमायो परेशान न थियो मुझे आका साईं मुझे रब साईं फरमायो ये जन्नत वारियूं हूरा रीसा न कंदियूं तव्हां सां तव्हांजे मुड़ुस ते कब्ज़ो न चाढ़ींदियूं नबी साईं फरमायो जीअं हूरा तव्हांजे मुड़ुस जूं नौकराणियूं आहिनि ईअं तव्हांजूं बि नौकराणियूं रहंदियूं जीअं तव्हांजो मुड़ुस तख़्ते ते वेठो हूंदो टुल विहाणनि खे टेकरियूं हूरा हुनजी ख़िदमत कंदियूं ईअं ई तव्हां बि दुनिया वारियूं घर वारियूं दुनिया वारियूं मायूं मुड़ुसनि सां गॾु तख़्तनि ते वेठियूं हूंदियूं तव्हां बि टुल विहाणनि खे टेकानियूं तव्हां बि हूरनि जे हा ख़िदमत में जन्नत वारी ज़िंदगी पियूं गुज़ारींदियूं रहंदियूं ओ मुंहिंजा अज़ीज़ ओ मुंहिंजा भाइरो कोई जन्नत में झेड़ो न आहे कोई जन्नत में फसाद न आहे काई जन्नत में बीमारी न आहे काई जन्नत में परेशानी न आहे काई जन्नत में कमज़ोरी न आहे एक मर्द के अल्लाह 100 मर्द की ताकत नसीब फरमाईंदो का भी जन्नत में पलीताई न आहे बखुलनि जा वार न हूंदा
ज़ेर नाफ जा वार न हुंदा पेशाब पाखानो के कान आईंदो भले पियो खाए भले पियो शरबत पिए भले पियो माखियूं खाए बाकी भले पियो फल फ्रूट खाए पर नबी ने फरमायो पेशाब पाखानो नहीं दो साहब ने फरमायो सही दो मार खाए बो तो काडे वेंदो नबी सही ने फरमायो मुश्क अंबर जे हाँ खुशबू खुशबूदार घुराईंदी सॼो माल हज़म थींदो जन्नतनि जो सही ने फरमायो टेपड़ा टेपड़ा पानी जा पघर जा जिस्म मुँह निकिरींदा खुशबूदार हाँ हाँ बिना देर जे फल फ्रूट सब हज़म थींदा खीर हज़म थींदा फीहिमा अय्नान तजरियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। इहो तो जन्नत वारो माहौल न का तकलीफ न का बीमारी न का परेशानी न को गम न का गणती न की झेड़ो न की लड़ाई न की फसाद कुछ ही न छड़ी आराम ही आराम फरहत ही फरहत सुकून ही सुकून मज़ो ही मज़ो। तेजे करे मां तहां सभिनी खे गुज़ारिश तो कयां तैयारी कयो जन्नत जी। ओ मर्द हो अमड़ियों भेनरियूं मां सभिनी खे गुज़ारिश करण आयो जन्नत जी तैयारी इहा जो मेहरबानी करे पान में नमाज जी पाबंदी पैदा कयो जन्नत जी तैयारी इहा जो मेहरबानी करे रोज़न जो इत्माम कयो जन्नत जी तैयारी इहा जो मेहरबानी करे कुरान शरीफ जी तिलावत जो इत्माम कयो कुरान मजीद जो चयो मञींदा रहो जिन शयुनि खां कुरान मजीद मनो कई आहे रुकजी वञो जिन शयुनि जो कुरान मजीद हुकुम ॾिनो आहे लबे करे रखंदे रखंदा वञो समीअना व अताअना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। अञा वॾे आवाज़ सां मुझे अज़ीज़ो मुझे दोस्तों अल्लाह जो वास्तो तो मेहरबानी करे जन्नत जी तैयारी कयो असल ज़िंदगी असांजी ओॾों वारी आहे ओॾों जे लाइ महिनत कयो इहा दुनिया हिते भई थुका खाईंदी तव्हांखे ख़बर पई तुर्कीअ में ज़िलज़िलो आयो माण्हू पंहिंजनि बंगलनि में वेठा फ्लैटनि में वेठा मालातुनि में वेठा पंहिंजनि ई बंगलनि में पंहिंजनि ई फ्लैटनि में पंहिंजनि ई मालातुनि में पंहिंजनि बचनि ॿारनि सां गॾु हा ख़बर न पई 40 सेकंड रुगी ज़मीन के लोडो आयो बंगला किरी पिया फ्लैटां किरी पियूं मालात किरी पिया पंहिंजनि ई बंगलनि में बचनि ॿारनि समेत माण्हू मरी विया दुनिया जो जान छॾिया दॿिजी विया ॿुधायो थो वञे त 60,000 लाश निकितो आहे अञा जनाज़ा दॿिया पिया आहिनि लाश दॿिया पिया आहिनि अञा माण्हू मोल निकिरनि था अल्लाह जा बानो दुनिया ई आहे ख़बर ई नथी पई दुनिया की हयाती आया दुनिया की जिंदगी आया जो खैर बुलनासन शाह जा माण्हू वेचारा ॿोॾ जे करे लॾे वञी कराची वेठा हाणे ख़बर पयनि त ॻोठ में पाणी नथो आहे वेचारनि ख़ुशीअ में कोच कराई आहे वेचारा कोच में खिलंदे खिलंदे वेठा आहिनि इहा वेचारनि खे ख़बर ई न आहे हज़रत इज़राइल असांजे इंतज़ार में नूरियाबाद बीठो आहे कोच हली आहे अची नूरियाबाद पुॻा आहिनि हाँ हाँ कोच में टीवी हली रही है कोच में कचहरी करे रहिया आहिनि खिलनि था ॻाल्हाइनि था त असां पंहिंजे घरनि में वेंदासीं असां पंहिंजे ॻोठ में वेंदासीं घणा ई दरबदर थियासीं घणा ई परेशान थियासीं
वॾी वेचारनि खे ख़ुशी आहे मोटण जी ॻोठ ॾे अचण जी अल्लाह अकबर कबीरा उन कोच में मर्द भी आहिनि उन कोच में मायूं भी आहिनि उन कोच में नंढड़ा ॿार भी आहिनि कोच हली आहे कराची मां ॿाहिरि आई आहे नूरियाबाद पुगी कोच में धक थी सभिनी रड़ियूं कयूं त अलाए छा थो सड़े कोच में अल्लाह अकबर कबीरा जल्दी डेवर ब्रेक कई आहे अञा डेवर लथो मस पोयों बाहि भड़को ॾेई अंदरि कोच में गिरी पई माण्हुनि भॼ भॼा कई मर्द माइनि नंढनि ॿारनि भॼ भॼा कई पर थेरों बाहि अहिड़ो त स्पीड में वकोड़े वई जो 30 माण्हू उते जो उते कोच में सड़ी कोयला थी विया ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो इहा दुनिया वारी ज़िंदगी दुनिया वारी हयाती होॾे वरी खेरपुर मीरत जा माण्हू वेचारा हिक घर जा 22 भाती वेगन कराए करंदर लाल शहबाज जी दरगाह ते पिया वञनि हाँ या वेचारनि खे ख़बर ई नाहे त हज़रत इज़राइल असांजे इंतज़ार में आहे जीअं जो सेवण जे वेझा थिया रोड खे कट लॻल हो पाणीअ जो वाकुरो हो आई आहे वेगन स्पीड में अॼु पाणीअ में किरी अल्लाह अकबर कबीरा नंढा ॿार वेगन में आ मायूं मर्दा 22 भाती हिक घर जा वेचारा तड़पी तड़पी मरी आ जॾहिं उन्हनि जा जनाज़ा खेरपुर मीरस में आया सॼे खेरपुर में राकास थी वियो सॼे खेरपुर में रास फैलिजी वियो इहा दुनिया वारी ज़िंदगी आहे इहा दुनिया वारी हयाती आहे कंडियारे जा वेचारा माण्हू हाँ कमाइण जे इरादे सां वेगन कराए वञी रहिया हा कराची इहा इन्हनि खे ख़बर ई नाहे त मां हिन स्टाफ ते सनकूं परियूं मौत असांजे इंतज़ार में आहे हज़रत इज़राइल असांजे इंतज़ार में आहे वेचारा पंहिंजनि बचनि ॿारनि सां मिली जुली हाणे वेगन में वेठा निकिता आहिनि कराची जे लाइ सन किरास करे जॾहिं मंझंदि पहुता त ट्रक सां टकरु लॻो थॾे ते 10 माण्हू चिथजी विया मरी विया वरी ख़बर पई त वरी 5 माण्हू अस्पताल में मरी विया वरी ख़बर पई शाम जो त वरी 3 माण्हू ॿिया मरी विया ओ मुंहिंजा अज़ीज़ो हिक ॻोठ जा हिक इलाइक़े जा 18 जनाज़ा 18 माण्हू मरी विया ईअं वधे थो मौत मारींदो घरनि में माण्हू मरंदा ईअं नाहे रोडनि ते हादसातनि में माण्हू मरंदा घरनि में मुंहिंजियूं अमड़ियूं मुंहिंजियूं भेनरियूं मरनि थियूं को मथे जे सूर में थो मरी वञे को पेट जे सूर में थो मरी वञे मां हाणे वियुमि जलसे ते अहिड़े घड़ी यासीन मूंखे ॿुधाइनि पिया चवनि नौजवान छोकिरी रात जो 1 वॻे वेचारीअ खे मथे में सूर पियो रहियो कंहिं दाऊं कंहिं यकदम रात जो वेचारीअ खे खणाए लाड़ करण विया वेचारीअ जो हाणे जनाज़ो आयो आहे ॿिए ॾियारे ते शाम जो साईं वाहिद खुंबाद में उन्हनि जी निमाज़ जनाज़ा पढ़ी वञो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो मुंहिंजियूं अमड़ियूं मुंहिंजियूं भेनरियूं ईअं रोज़ बरोज़ हादसनि में रोज़ बरोज़ बीमारनि में रोज़ बरोज़ पेट जे सूरनि में रोज़ बरोज़ दिल जे अटैक में माण्हू मरंदा था वञनि मर्द मरंदा था वञनि मायूं मरंदियूं थियूं वञनि तंहिंजे करे मां सभिनी खे गुज़ारिश करां सभिनी खे अर्ज़ु करणु सभु पाण संभालियो सभु मौत जी तयारी कयो सभु क़ब्र जी तयारी कयो अलाए केतिरा अरब खरब साल असांखे क़ब्र में रहणो आहे अलाए केतिरा साल ओ मुंहिंजा अज़ीज़ो क़ब्रिस्तान जे हवाले थियणो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजियूं अमड़ियूं वरी क़यामत जो ॾींहुं आहे 50,000 सन 50,000 साल जो ॾियारो जंहिं ॾियारे ते ठाणे वारी ज़मीन जंहिं ॾियारे ते सिज निरे वांगुरु मथां वेंदो जंहिं ॾियारे ते माण्हू नंगा ऐं उघाड़ा हूंदा जंहिं ॾियारे ते माण्हू अखियुनि खोंदा हूंदा माण्हू रड़ियूं कंदा ऐनल मफर काॾे भॼी काॾे भॼूं बेदीन बेनमाज़ी क़ुरान खां परे रहण वारा रोज़न खां परे रहण वारा मस्जिद खां परे रहण वारा हाँ मर्द ऐं मायूं गुनाहगार मशर जे मैदान में चीखन में होंदा चौंदा काॾे वञो काॾे लिखो न लिखण जी जाइ
न वण जी छावा न मानीअ जो गभवा न पाणीअ जो दुखा अल्लाह अकबर कबीरा भजंदा भजी न सौदा रशुंदी कवेजा चक्कर लगदन अखियूं भी न हुंदन अखियूं हुंदा हुंदा अल्लाह अकबर कबीरा न गायो गाड़ा हुंदा एक वेले निहारे भी न सौदा एक वेले ॾिसी भी न सौदा एक वेले सुञाणे न सौदा यौम यफिरुल मरउ मिन अखीह व उम्मीह व अबीह व साहिबती व बनीह ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो कोई कंहिंजो बार न खणंदो क़यामत जे ॾियारे ला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा हर को पंहिंजी गुनाहनि जी लोड़ लोड़ींदो या वैलना मन बासना मिन मरक़दिना हाज़ा मा वअदर रहमान हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून। अञा वॾे आवाज़ सां खुदा जो वास्तो तो संभालियो पाण उन ॾियारे ते अल्लाह जी ज़ात जो कसम आहे नेकोकार क़बरुनि में उथंदा वेंदा अल्लाह से सॾ कंदुनि इरजी इला रब्बिक राज़ियतम मरज़िया नेकोकार क़बरुनि में उथंदा वेंदा निमाज़ी क़बरुनि में उथंदा वेंदा रेशम पट जा वॻा मलाइक उन्हनि जे लाइ झड़ियूं बीठा हूंदा यहल्लून फ़ीहा मिन असाविर मिन ज़हबिन वलुलुअन वलिबासुहुम फ़ीहा हरीर नेकोकार क़बरुनि में उथंदा वेंदा निमाज़ जो नूर उन्हनि खे सॾु कंदो यसा नूरम बैन अयदीहिम व बिअयमानिहिम हा हेॾऊं क़ुरान शरीफ़ पंहिंजनि परवाननि खे परनि सां परवाज़ करे वञी अल्लाह जे अर्श जे छांव हेठों बीहारींदो मा युमसिकुहुन्ना इल्ला रहमान हेॾो रमज़ान जा रोज़ा सिफारिश कंदा अस्सियाम वल क़ुरान यशफ़ियान लिल अब्द ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो नेकोकार निमाज़ी रोज़ा त मर्द मायूं क़ुरान जा आशिक़ कब्र में उथंदा वेंदा कपड़ा अल्लाह उन्हनि खे रेशम जा पाराईंदो वेंदो कब्रनि में उथंदा वेंदा अल्लाह उन्हनि खे सॾ करे अर्श जी छांव हेठों बीहारींदो पंहिंजी ज़ियारत कराए पंहिंजो दीदार कराए पंहिंजी मुलाक़ात कराए वरी सवाल नबीअनि जी ज़ियारत कराए वरी नबी सैयद मोहम्मद करीम जी ज़ियारत कराए वरी सवाल नबीअनि जे सहाबन बेदम सां मिलाए वरी ख़ास तौर ते प्यारे नबी मोहम्मद करीम जे ग़ुलामनि सां मिलाए अबू बकर सिद्दीक़ जी ज़ियारत कराए उमर फारूक जी ज़ियारत कराए उस्मान गनी जी ज़ियारत कराए अली मुर्तज़ा जो दीदार कराए इमाम हसन हुसैन जो दीदार कराए हज़रत बिलाल ऐं सुहैब ऐं अम्मार जी ज़ियारत कराए अल्लाह ताला नेकोकारनि खे पीरनि फ़क़ीरनि कुतुबनि गौसनि अफ़ज़ालनि जी ज़ियारत कराए आख़िर में वञी सोन जे मारनि में बिश्त जे बंगलनि में विहारींदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो महिरबानी करे तयारी कयो आख़िरत जी जन्नत जी तयारी कयो मज़ा आहिन नेकोकारनि जे लाइ आख़िरत में मज़ा आहिन नमाज़नि जे लाइ आख़िरत में मज़ा आहिन रोज़ातनि जे लाइ नबी साईं फरमायो लिस्साइम में फरातान फरातुन इंद फतरी व फरातुन इंद लिक़ाए रब साईं फरमायो रोज़ेदार जे लाइ हिक दुनिया में फरात आहे ॿी आख़िरत में दुनिया में इहा फरात आहे सॼो ॾियारो बुख वञ ते गुज़ारे शाम जो रोज़े खोलण जे वक़्तु शरबत पी मानियूं खाई हा गोश्त मुर्गियूं
हाँ समोसा पकोड़ा खाई सजे ॾींहं जो थक लाहींदा फ़र्ज़ हासिल कंदा ऐं नबी साईं फरमायो रोज़ेदारनि जे लाइ ॿी फ़र्ज़ अल्लाह इहा रखी आहे मर्दनि ऐं मन जे लाइ जो अल्लाह रैयान नाले हिकिड़ी स्पेशल बिश्त जी सोसाइटी तैयार कराई आहे रोज़ेदारनि खे अल्लाह ख़ासि करे उन सोसाइटीअ में विहारींदो उन सोसाइटीअ में ॿिया त घणा ई फ़ाइदा आहिनि पर नबी साईं फरमायो वॾे मां वॾो फ़ाइदो इहो आहे जो रोज़ातनि खे रमज़ान शरीफ़ जो एहतराम करण वारनि खे अल्लाह ताला उन सोसाइटीअ में विहारे घड़ीअ घड़ीअ अणघुरियो पंहिंजो दीदार कराईंदो घड़ीअ घड़ीअ अणघुरी पंहिंजी ज़ियारत ते मुलाक़ात कराईंदो इन अजल ला अञा वॾे आवाज़ सां तंहिंजे करे अॼु इरादो कयो चओ इंशाअल्लाह नेक थींदासीं अॼु इरादो कयो चओ नमाज़ी थींदासीं अॼु इरादो कयो चओ क़ुर जा आशिक़ थींदासीं अॼु इरादो कयो चओ नमाज़ जा पाबंद थींदासीं महिरबानी करे नमाज़ी थियो महिरबानी करे नेक थियो महिरबानी करे पंहिंजो रब रीझायो पंहिंजो रब परचायो पाण में फ़िक्र मौत पैदा कयो पाण में फ़िक्र आख़िरत पैदा कयो पाण में फ़िक्र क़बर पैदा कयो पाण में फ़िक्र जहन्नम पैदा कयो त जहन्नम जी बाहि कीअं बचूं पाण में फ़िक्र जन्नत पैदा कयो त जन्नत जा वारस कीअं बणिजूं मां सभिनी अंबड़ियुनि खे मां सभिनी तव्हां भाइरनि खे मुदबाना गुज़ारिश करणु आयो आहियां ॿेली पाण खे नेकोकार बणायो नमाज़ी बणायो रोज़ायत बणायो पंहिंजो रब रीझायो पंहिंजो रब परचायो क़ुर जा सच्चा आशिक़ थियो राग जो बाइकाट कयो गुनाहनि खां तौबा ताइब थियो दुआ है त अल्लाह ताला मुंहिंजा टूटा फूटा अल्फाज़ मंज़ूर मक़बूल फरमाए रहम फरमाए करम फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसरत व फिल आखिरत हसनत व क़िना अज़ाबन नार अल्लाह साईं सभिनि जे अचण खे क़बूल फरमा सभिनि जे वेहण खे क़बूल फरमा ॿुधण ॿुधाइण खे क़बूल फरमा अल्लाह साईं हे सभु जेके बि क़ुर जी मोहबत में वीचारा वेठा आहिनि सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमा जिन अमड़ियुनि जिन भेनरुनि रब साईं जिन न्याणियुनि क़ुर शरीफ़ जे जलसे रखाइण जे लाइ 5 रुपया ॾिना आहिनि महिनत कई आहे अल्लाह इन्हनि जी महिनत क़बूल फरमा इहो शौक़ु ऐं ज़ौक़ु सॼी दुनिया जी औरतुनि खे नसीब फरमा क़ुर सां ईअं मोहबत सॼी दुनिया जी औरतुनि खे नसीब फरमा अल्लाह साईं सभिनी मर्दनि खे बि क़ुर जो आशिक़ बणा सभिनी मर्दनि खे बि क़ुर जो परवानो बणा ए इलाहुल आलमीन तूं रहीम आहे तूं करीम आहे तूं अरहमुर राहिमीन आहे अल्लाह साईं जेके भी दीन लाइ पाण पतोड़नि था समूरनि जी महिनत क़बूल फरमा अल्लाह साईं असांजो भाउ आहे भाऊ मोहम्मद इम्तियाज़ चांडियो साहब वीचारो सदाईं हर जलसे में जंग जहर में क़ुर शरीफ़ भरण जे लाइ जलसनि भरण जे लाइ बिना तम जे बिना लालच जे वीचारो ईंदो आहे त यूट्यूब ते फेसबुक ते क़ुर जा वाइज़ हलाइजनि ॾाढी गंदगी आहे फेसबुक ते ॾाढी गंदगी आहे इंटरनेट ते ॾाढी गंदगी आहे टच मोबाइल ते ॾाढी गंदगी आहे यूट्यूब ते हे वीचारा महिनत करे क़ुर शरीफ़ पढ़े माण्हुनि खे राग खां बचाइण जी कोशिशि था कनि अल्लाह इन्हनि जी महिनत क़बूल फरमा अल्लाह साईं मुस्लिम चैनल जे नाले सां हिन वीचारे पंहिंजो प्रोग्राम रखियो आहे ऐं इलाहुल आलमीन वीचारे खे हिन में कामयाबी नसीब फरमा ऐं मां सभिनी दोस्तनि खे जेके भी सोशल मीडिया ते ॾिसंदा मूंखे क़ुर जो वाइज़ ॿुधंदा मां सभिनी खे गुज़ारिश थो कयां त हिन मुजाहिद जी हौसला अफ़ज़ाई कयो हिन जो जेको यूट्यूब ते चैनल आहे मुस्लिम चैनल इन जी बाक़ाइदा सब्सक्राइब कयो हिन खे लाइक कयो कमेंट ॾियो हिन खे ऐं फेसबुक ते बि हिन वीचारे जी सपोर्ट कयो दीनदारी जी महिनत कयो क़ुर शरीफ़ जे ॿुधण जो शौक़ु पाण में पैदा कयो राग खां साज़ खां गाननि खां पाण खे बचायो ड्रामनि ऐं फिल्मनि खां पाण खे बचायो मां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे सही माना में मुस्लमान बणायो सभिनी खे अल्लाह साईं क़ुर जो आशिक़ बणाए सभिनी खे अल्लाह नमाज़ जो पाबंद बणाए सभिनी खे अल्लाह साईं सही माना में प्यारे नबी मोहम्मद करीम जो उम्मती ऐं ग़ुलाम बणाए अल्लाह साईं सभिनी बीमारनि खे सेहत नसीब फरमा सभिनी रेल औलदनि खे नेक साल औलाद नसीब फरमा जेके मसइलनि में मुंझा पिया आहिनि उन्हनि जा मसइला आसान फरमा जेके कर्ज़नि में ॿुॾाए पिया आहिनि ग़ैबी ख़ज़ाननि में उन्हनि जी मदद ऐं नुसरत फरमा
रहम फरमा, करम फरमा, बाज फरमा। व सल्लल्लाहु ताला अला खैर खल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व सहाबिही आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।